तमाम घणो तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं कुझु ॾुखाईंदड़ वाक़िया बि आहिनि जलाल चांडीअ जे ज़िंदगीअ जा। छाजे करे जलाल चांडियो सिंध जो हिकु बेताज बादशाह फ़नकार हुयो, जंहिंखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾुख बि आया, सुख बि आया, तकलीफ़ूं बि आयूं, तॾहिं वञी एॾो वॾो फ़नकार जलाल चांडियो थियो। दोस्तो, जलाल चांडियो हिकिड़े ॾींहुं हिकिड़े प्रोग्राम में वञी रहियो पंहिंजे गाॾीअ ते, त हिकिड़े जॻह ते धाड़ेल जेको आहे सो नाकाबंदी कयो बीठा हुया ऐं सभिनि गाॾियुनि खे चेक कयो ऐं उन्हनि खां फुर लुट कनि पिया। त दोस्तो, जलाल चांडियो बि उन गाॾियुनि जे लेन में शामिलु हुयो ऐं जलाल चांडे वटि बि पंहिंजी गाॾी हुई ऐं जलाल चांडे जो जेको ड्राइवर हुयो उहो जलाल चांडे जो पंहिंजो शाइर हुयो। तव्हांखे ख़बर आहे त पुराणो शाइर जलाल चांडे जो दादलो शाइर जलाल चांडे सां गॾु हूंदो हुयो। त दोस्तो, जॾहिं धाड़ेल फुरींदे फुरींदे अची जलाल चांडे जे गाॾी वटि पुॻा त इन में हिकिड़े धाड़ेल जलाल चांडे खे ॿाहिरि कढियो गाॾीअ मां ऐं तलाशी वठी जलाल चांडे जी मोबाइल बि कढियऊं ऐं जलाल चांडे वटि जेके पैसा हुया उहे बि जलाल चांडे खां वरितऊं। पोइ जॾहिं सरदार ॾे वठी आया जलाल चांडे खे, हिते माण्हू जेके बीठा हुया ॿिया बि उहे फिरी आया जलाल चांडे वटि। सभिनीनि चयो भाई इहो जलाल आहे, जलाल आहे। त पोइ धाड़ेल पुछा कयो त जलाल कहिड़ी हस्ती आहे ऐं जलाल केरु आहे जो एॾा माण्हू जलाल खे सुञाणनि था ऐं जलाल जो एॾो कीअं नालो आहे। त दोस्तो, पोइ धाड़ेल उन शख़्स जलाल चांडे खे पंहिंजे धाड़ेलनि सरदार ॾे पंहिंजे ॾे वठी आहे। हाणे कुझु वीडियोनि में ईअं बि अचे थो, छाजे करे जो असां जेको वीडियो ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते, पोइ उन ते मुआइदो करे पोइ वीडियो ठाहींदा आहियूं। कुझु वीडियो ईअं बि आहिनि त इहो परू धाड़ेल हुयो जेको हिननि जो सरदार, के पिया चवनि त कारो माछी हुयो। हाणे ख़बर वधीक अलाह खे आहे त केरु हुयो, लेकिन उहो जॾहिं धाड़ेल पंहिंजे सरदार जी तरफ़ जलाल चांडे खे वठी आहे त पोइ जेको सरदार सां गॾु गनमैन हुयो जेको जलाल चांडे जेको धाड़ेलनि जो, पोइ उन बि जलाल चांडे खे सुञाणे करे चयो, ए जलाल तूं हिते कीअं? त पोइ उन जे करे सरदार बि पुछा कयो उन खां त बाबा जलाल केरु आहे ऐं ईअं माण्हू एतिरा जलाल खे छो था सुञाणनि। पोइ जेको धाड़ेलनि जो सरदार हुयो उन सां गॾु जेको शख़्स हुयो उन पोइ जलाल चांडे जी सॼी कहाणी उन्हनि खे ॿुधाई त जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु अनमोल हीरो आहे ऐं जलाल चांडे जो सिंध बल्कि पूरे पाकिस्तान में वॾो नालो आहे ऐं हे सिंधी ॿोलीअ जो वॾो फ़नकार आहे। त पोइ जलाल चांडे खां धाड़ेलनि जो सरदार बि उथी करे मिलियो ऐं जेके जलाल चांडे खां पैसा ऐं मोबाइल खसियऊं उहा बि जलाल चांडे खे मोटाए ॾिनऊं ऐं बाइज़त तरीक़े सां जलाल चांडे खे चयूं त बाबा तूं सिंध जो असांजो सरमायो आहीं ऐं तूं हितां भले हलियो वञ। त पोइ जलाल चांडियो, तव्हांखे ख़बर आहे, ग़रीबनि जो तमामु घणो हमदर्द हूंदो हुयो ऐं दिलि में अहसास बि रखंदो हुयो। पोइ जलाल चांडे धाड़ेलनि खे चयो त बाबा मां अकेलो न वेंदुसि, हे मुंहिंजा चाहींदड़ आहिनि, हे मुंहिंजा परस्तार आहिनि, हे मुंहिंजे ॿुधंदड़ आहिनि, हे सिंध वासी आहिनि, हिननि खे मां अकेलो न छॾींदुसि, मूंसां गॾु हिननि खे बि तव्हां रहा कयो। त पोइ धाड़ेल उन खे चयो, चई जलाल तुंहिंजी जान बशकी आहे, तूं वञ हलियो, तोखे पंहिंजो सामान बि मोटाए ॾिनो अथऊं। लेकिन जलाल चांडियो ज़िद करे बीह रहियो त बाबा जे फुरियो था त मुंहिंजो सामान बि भले फुरियो, जे अगरि छॾियो था त मूंसां गॾु हे सभिनीनि खे हितां रिहा कयो। त दोस्तो, पोइ जलाल चांडे जे करे तक़रीबन 200 माण्हू फाथल हुया हिते। पोइ जलाल चांडे जे करे उहे 200 माण्हू बि पंहिंजूं गाॾियूं काहे ऐं विया हलिया ऐं धाड़ेलनि जे सरदार पंहिंजनि चयो हमराहनि खे त बाबा हितां हाणे हटो, हितां जेके बि माण्हू आहिनि हिननि खे ज़ेवरात पैसा पंहिंजा मोटाए ॾियो। हे वञनि हलिया, पाण हली ॿिए पासे जेको आहे सो किपक हणी ऐं ॿिए पासे पंहिंजो कमु था ठाहियूं। त दोस्तो, जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में हिन चैनल ते असां मुख़्तलिफ़ वाक़िया आणींदा रहंदा आहियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।